ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन अवां सां शेयर कई पिया। जेकबाबाद पुलिस गिरफ़्तार 7 जवाबदारनि खे शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत समूरनि जवाबदारनि खे 5 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जेकबाबाद जी स्पेशल पुलिस गुज़िरियल राति ते कार्रवाई करे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो हो। जवाबदारनि में अख्तियार लाशारी, तौफ़ीक़ गुजर, ज़ाकिर नबील ऐं 3 पुलिस एहलकार इम्तियाज़ अहमद, सनाउल्लाह ऐं बका मोहम्मद शामिल आहिनि। जवाबदारनि वटां पुलिस जे मोबाइल में हज़ारें गोलियूं ऐं हथियार हथ कया विया हुआ। तर्जुमान भयो हाउस जो चवणु आहे त असांजी सियासी साख ख़राब कई पई वञे, अहिड़े अमल सां को बि तालुक़ नाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। जेकबाबाद पुलिस गिरफ़्तार 7 जवाबदारनि खे शिकारपुर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश करे छॾियो आहे। अदालत समूरनि जवाबदारनि खे 5 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। जेकबाबाद जी स्पेशल पुलिस गुज़िरियल राति ते कार्रवाई करे 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो हो। जवाबदारनि में अख्तियार लाशारी, तौफ़ीक़ गुजर, ज़ाकिर नबील ऐं 3 पुलिस एहलकार इम्तियाज़ अहमद, सनाउल्लाह ऐं बका मोहम्मद शामिल आहिनि। जवाबदारनि वटां पुलिस जे मोबाइल में हज़ारें गोलियूं ऐं हथियार हथ कया विया हुआ। तर्जुमान भयो हाउस जो चवणु आहे त असांजी सियासी साख ख़राब कई पई वञे, अहिड़े अमल सां को बि तालुक़ न आहे।